सकरन रिपोर्ट काजी अली रज़ा सनाई थैलेसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी पारां थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह में हमल दौरान ऐं निकाह खां अॻु थैलेसीमिया जी टेस्ट बाबति आगाही सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें थैलेसीमिया में रत जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टर साकिब हसन अंसारी ऐं डाउ यूनिवर्सिटी कराची जे प्रोफेसर डॉक्टर अमजद सत्तार लेक्चर ॾिनो, जिन अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त थैलेसीमिया हिकु मोरसी बीमारी आहे जंहिं जे बचाव जो हल सिर्फ़ु निकाह खां अॻु थैलेसीमिया जी टेस्ट कराइणु आहे। हिननि चयो त दुनिया में खोड़ सारा अहिड़ा मुल्क आहिनि जेकी थैलेसीमिया खां पाक थी चुका आहिनि, जिन खे असीं सुधरियल मुल्क सॾियूं था, पर अफ़सोस जो असीं अञा ताईं थैलेसीमिया बाबति ॼाण बि हासिल न करे सघिया आहियूं। अॼु कराची मां हली अचण जा ॿ मक़सद हुया, हिकु अव्हांखे थैलेसीमिया बाबति आगाही ॾियणु ऐं उन खां बचाव जा तरीक़ा ॿुधाइजनि, ऐं ॿियो त थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह जी इंतिज़ामिया खे दाद ॾियणु आया आहियूं, जेके शानदार नमूने कमु करे रहिया आहिनि। हिननि चयो त हिन सेंटर में 2500 ॿारनि लाइ रत गॾु करण जो आसान कमु न आहे, पर खेरूं लहणनि डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल ग़ुलाम नबी चनाई संदन पूरी टीम जेके ख़िदमत करे रहिया आहिनि। सेमिनार दौरान डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल इदारे जी कारकर्दगी के बयान कयो, जॾहिं त चेयरमैन प्रोफेसर अली बख्श सुमरो आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो। उन मौक़े ते महिमाननि खे अजरक ऐं टोपनि सां तोहफ़ा पेश कया। उन खां अॻु थैलेसीमिया फाइटर दानिश तुनियो ऐं बीबी किरण थैलेसीमिया सेंटर पहुचण ते आयल महिमाननि खे गुलदस्ता पेश करे आदरभाग कयो। सेमिनार में डॉक्टर नज़र अली मेमन, इंजीनियर नरेश कुमार, प्रोफेसर इरशाद ओठो, अब्दुल मालिक लखमीर, अता मोहम्मद सियाल, नूर अलामीन राजपूत ऐं आगा राशिद समेत कई शख्सियतूं शरीक हुयूं।